नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त सेवण में जांच ऑफिसर DSP अब्दुल वाहिद खोसो पारां चालान जमा करण लाइ अदालत में मोहलत लाइ दरख़्वास्त दाख़िल कई हुई। केस जो फ़रियादी अदालत आॾो पेश न थियो। संदसि वकील एडवोकेट आबिद मल्लाह पेश थियो आहे। मक़तूल राशिद लाशारी जे वारसनि सां गिरफ़्तार SHO ज़ुल्फ़कार ओडाणी पारां पैसनि जी ॾेती लेती बाद ठाह जा चोॿोलनि। सेवण पुलिस तशद्दुद में नौजवान राशिद लाशारी जे फ़ौत थियण वारो मामलो। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त सेवण में जांच ऑफिसर DSP अब्दुल वाहिद खोसो पारां चालान जमा करण लाइ अदालत में मोहलत लाइ दरख़्वास्त दाख़िल कई हुई। केस जो फ़रियादी अदालत आॾो पेश न थियो। संदसि वकील एडवोकेट आबिद मल्लाह पेश थियो आहे। मक़तूल राशिद लाशारी जे वारसनि सां गिरफ़्तार SHO ज़ुल्फ़कार ओडाणी पारां पैसनि जी ॾेती लेती बाद ठाह जा चोॿोलनि। सेवण पुलिस तशद्दुद में नौजवान राशिद लाशारी जे फ़ौत थियण वारो मामलो।